अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां सभिनी ॾिसंदड़नि खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। सिंध वाइज़ जे हिन मंच तां ईद जो ख़ूबसूरत जेको समा असां ॿधो आहे ऐं असांखां पहिरियां बि मुख़्तलिफ़ महिमान अवां जे साम्हूं हुया, उन्हनि जो बि अवां ॻाल्हि ॿोल ज़रूरु ॿुधी हूंदी ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हू जेके आहिनि उहे ईद जे ॾींहुं सिंध वाइज़ जे हिन स्टूडियो में अचनि था ऐं अवां सां मुख़ातिबु थियनि था। पर हिन वक़्तु जेके शख़्सियतूं स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं मुंहिंजे लाइ इहा फ़ख़्र जी ॻाल्हि आहे उन्हनि खे होस्ट करणु, त उहे मुंहिंजा टई सीनियर आहिनि ऐं उन्हनि खां ई मूं घणो कुझु सिखियो आहे। असां सां हिन वक़्तु स्टूडियो में मौजूदु आहिनि ज़ुहैब ज़रदारी साहब, पाण रूए रवां आहिनि हिन सॼे सथ जा, सिंध वाइज़ जा, पाण सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं गॾोगॾु नसीर गोपांग साहब आहिनि, पाण सीनियर सहाफ़ी आहिनि, एंकर आहिनि ऐं मां उन्हनि जा उनखे मुख़्तलिफ़ स्क्रीन्स ते ॾिठो आहे ऐं गॾोगॾु इरफ़ान महबूब साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, पाण बि नौजवान ऐं सीनियर जेके नौजवाननि वारी कैटेगरी में जेकॾहिं सीनियर कंहिंखे चइजे त इरफ़ान साहब आहिनि। तव्हांजी सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं ज़ुहैब साहब, रवायती तौर ते त ईद जे शोज़ में सभु इहो ई हाल अहिवाल थींदो आहे त ईद कीअं गुज़री इहे सभु शयूं, पर अॼु असां मूं चाहियो पियो त कुझु थोरो डिफरेंट जेको आहे सो गुफ़्तगू कजे। त ईद जी रुटीन में जॾहिं माण्हू सुबुह जो उथे थो त तव्हांजी छा रुटीन आहे? त ईद जे ॾींहुं तव्हां सभ खां पहिरियां जेको ईद मुबारक जो या मैसेज हूंदो आहे उहो पंहिंजी फैमिली ॾांहुं कंदा आहियो या जेके कुलीग्स आहिनि, न्यूज़ रूम जा माण्हू आहिनि, उन्हनि खे कंदा आहियो? न, मुंहिंजी रुटीन थोरी न चेंज आहे। मतिलबु ख़ैर मैसेज मोकिलींदो आहियां सभिनी खे, पर पहिरियां नमाज़ खां पोइ वरी जेके फैमिली मेंबर आहिनि सभिनी सां मिलणु, उन खां पोइ असीं ॿाहिरि कुझु ॿार पोइ वेंदा आहियूं कब्रिस्तान, अम्मा ऐं बाबा जे उते क़बर ते, उन खां उतां फातिहा पढ़ी करे पोइ जेॾी महिल मां वरी घरु वापसि ईंदो आहियां त पोइ इन विच में खोड़ सारा मैसेजिस अची चुका हूंदा आहिनि। पोइ उन्हनि सभिनी जा मां रिप्लाई कंदो आहियां या किन खे पाण बि मोकिलींदो आहियां। पोइ मुंहिंजे ख़्याल में अधु खां वधीक ॾींहुं उन में ई गुज़री थो वञे। त स्टार्टिंग जेको आहे सो मां न कंदो आहियां, या ख़ासि तौर ते ईअं थींदो आहे त राति जो ई मैसेज अचणु शुरू थी वेंदा आहिनि, कुझु दोस्त ई मोकिलींदा आहिनि। पर मां जेको आहे इहो काफ़ी सालनि खां मुंहिंजी इहा ई रुटीन रही आहे त कब्रिस्तान मां थी जेॾी महिल वापसि अची घरु वेठुसि पोइ जेको आहे सो मोकिलींदो आहियां। ऐं इहो अॻुवाट तव्हां चकर न आहे मूं वटि, त ज़ाहिर आहे हिकिड़ो पंहिंजी हिकिड़ी रुटीन आहे। पर बहरहाल इहा ख़ुशी थिए थी ऐं उन्हनि माण्हुनि सां जॾहिं पूरो साल माण्हू कम्यूनिकेट नथो करे सघे, पर ईद जो ॾींहुं ईअं ई फॉर्मेलिटी तौर बि हिक ॿिए खे मुबारकबाद ॾिबी आहे। ऐं इन दौरान मुंहिंजी घणी कोशिशि इहा हूंदी आहे त मां ॾिसां त भई मां इहो वेट न कंदो आहियां त कंहिं मूंखे मोकिलियो आहे या न मोकिलियो आहे। हिकु त केर बि माण्हू जेकॾहिं मूंखे ईद मुबारक जो मैसेज मोकिलींदो आहे त मां हुनखे रिप्लाई लाज़मी कंदो, केर बि हुजे, भली मूं वटि नंबर सेव हुजेसि या न हुजे, मां सुञाणांसि या न सुञाणांसि, पर ईंदो आहे ॿियो। ऐं ॿियो ईअं कोन्हे त को मां इहो सोचां थो त फलाणे माण्हू मूंखे मैसेज न कयो आहे तंहिं करे मां न कयुसि, न, मां जेके उन वक़्तु ईंदा वेंदा आहिनि उन्हनि खे सभिनी खे मोकिलींदो आहियां। सो इहो हिकिड़ो ॾींहुं आहे, घटि में घटि इन ॾींहं ते त माण्हू जेको आहे सो हर माण्हू खे यादि करे। सही। नसीर साहब, तव्हांजी छा रुटीन आहे ईद ते पैगाम मोकिलण जी दोस्तनि ॾांहुं? पहिरियां कंहिंखे पैगाम तव्हांजी तरफ़ां मिलंदो आहे? अच्छा, जेतिरे क़दुरु पैगाम जी ॻाल्हि आहे, बाक़ी त रुटीन इहो ई हूंदो आहे, ज़ाहिर आहे जेको नॉर्मल सभिनी जो हूंदो आहे। मां पुछो पियो पैगाम जे लाइ, त मुंहिंजो वरी थोरो डिफरेंट रहियो आहे। सही। मां कोशिशि कंदो आहियां त पहिरें ॾींहुं त ट्रैफिक तमामु हूंदी आहे अचण जी ऐं वञण जी, त मुंहिंजी मन नज़रियो इहो आहे त पहिरें ॾींहुं जा मैसेज घटि पढ़िया वेंदा आहिनि। अच्छा। मां कोशिशि कंदो आहियां त सेकेंड डे इन यादि टियों ॾींहुं जेको ईद जो हूंदो आहे रिप्लाई बि उन ॾींहं ते कंदो आहियां, या जिन नवनि माण्हुनि खे मैसेज करणा हूंदा आहिनि त मूंखे इहे अच्छा की इहो माना मुंहिंजो तजुर्बो कामयाबु बि वियो आहे त मुंहिंजो रिप्लाई बि तव्हांखे काफ़ी बहितर, छो त पहिरियों ॾींहुं ॾाढे माण्हू मसइलो हूंदा आहिनि, एतिरा मैसेज ईंदा आहिनि, त मुंहिंजो फार्मूलो इहो रहियो आहे जेको हींअर ताईं कामयाबु बि रहियो आहे। सही। इरफ़ान साहब, तव्हांजो छा एक्सपीरियंस आहे हिन में? नसीर साहब त चवे थो मां ॿिए टे ॾींहं ते, तव्हां हिकिड़ो ॾींहुं पहिरियां त न करे छॾींदा आहियो? मां मैसेज कंदो ई न आहियां। अच्छा। कंहिंखे बि न कंदो आहियां। मां रिप्लाई कंदो आहियां जेके मूंखे मैसेज कंदा आहिनि, जेके फ़ोन कॉल्स कंदा आहिनि। हाणे हिन ईद ते न कयो हूंदो। मां जनरली ॻाल्हि थी कयां, छो जो ॾिसो कुझु तव्हांजा अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि, मिसाल जी ॻाल्हि मां तव्हांजो ज़िक्र कयां, तव्हां मूंखे ईद मुबारक ॾियो न ॾियो, ऐं तव्हांखे ईद मुबारक ॾियां न ॾियां, को फ़र्क़ु कोन थो पए। त कुझु जेके तव्हांजा रिश्ता हूंदा आहिनि, ॻंढापा हूंदा आहिनि, यारी दोस्ती हूंदी आहे, उन में इहे जेके कैजुअल ईद मुबारकूं थियनि उन्हनि जी काई वैल्यू कोन हूंदी आहे, उहे किथे न किथे ऑटोमेटिकली गॾिजी पवंदा आहिनि। बाक़ी हूअं मुंहिंजी रुटीन आहे जो मां कंहिंखे मैसेज कयां त भई ईद मुबारक हुजे, ईद उज़र वारी हुजे, फलाणी वारी हुजे, मां न कंदो। मूंखे जेकॾहिं को मैसेज कंदो आहे त मां बसि हुनखे रिप्लाई कंदो आहियां। अच्छा, हाणे त सॉरी ॻाल्हि थो कटे, हाणे त जुमे मुबारक वारो जेको कॉन्सेप्ट आहे सुठी ॻाल्हि आहे,
पर पोइ मां माण्हुनि खे चवंदा आहिनि त भई पोइ छंछरु कहिड़ो ॾोह कयो, आचर कहिड़ो ॾोह कयो, पोइ हिकिड़े ॿ माण्हू ईअं मूंसां कई, कुझु अञा कनि था। पोइ जॾहिं उहे लिखंदा आहिनि न जुमो मुबारक, मां उनजे हेठां लिखंदो छंछरु मुबारक, आचर मुबारक, 7 ई ॾींहं। पोइ हिकिड़े असां चयमि जनवरी मुबारक, 12 महीना। अञा ॻाल्हि मूंखे कॉल कई, बाबा हाणे चई मुंहिंजे हर जुमे ते ॿी का ॻाल्हि आहे कोन, जुमा मुबारक, ॿिया ॾींहं बि त ओतिरा ई अफ़ज़ल आहिनि। अलाए यार न जुमा मुबारक सुठो आहे, सुठो। उहो वरी ज़ोएब साहब लाइ ख़ासि एक्सपीरियंस रहियो आहे जुमे मुबारक। बरकत हूंदी आहे, जुमो पर बाबरकत ॾींहुं आहे। अच्छा ज़ोएब साहब, जुमे मुबारक जो बरकत। तव्हांखे भला ईद ते कंहिं ख़ासि माण्हू जे मैसेज जो अचण जो इंतज़ारु हूंदो आहे या उहो वक़्तु कढी आयो हाणे? न उहो जॾहिं वक़्तु हुयो न तॾहिं बि इंतज़ारु न हुयो। ॾिसो ख़बर थी छा आहे, मिसाल तौरु तव्हांखे तव्हां जंहिंसां कनेक्टेड आहियो न, उन सां उन जे विच में त गैप ईंदो ई कोन्हे, ठीकु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में उहो इन क़िस्म जी शयूं कोन्हनि, ऐं जो हाणे कंहिंजो इंतज़ारु कजे। ऐं हा, उहे शयूं जिन सां तव्हां कनेक्टेड आहियो या जंहिंसां हाणे बि कनेक्टेड आहियूं, उन सां त इहो उन खां अॻु में खोड़ सारा मैसेज थी चुका हूंदा आहिनि। तव्हांखे भला इंतज़ारु रहंदो आहे को मैसेज जो, को ख़ासि अहिड़ो मैसेज, का अहिड़ो माण्हू जंहिंसां पहिरियां कचहरी न थींदी हुजे पर इंतज़ारु हुनजे ईद जे मैसेज जो ज़रूरु हुजे? यस, हूंदो आहे। अच्छा, अहिड़ो माण्हू तव्हांजो? अहिड़ो माण्हू या अहिड़ा माण्हू? अहिड़ा माण्हू। अच्छा, अहिड़ा ॿ टे, हिकिड़ो न आहे। ॻाल्हि इहा आहे त जेका वक़्त जी ॻाल्हि थो करे त वक़्त जे हिसाब सां ॿुधाईंदासीं। हूअं बि अॼुकल्ह जेको ट्रेंड हले पियो न, उन में इहो आहे त जेके जिन जो वक़्तु गुज़री वियो आहे उन्हनि जी वैल्यू आहे। नौजवान नंढनि खे केरु कोन थो पुछे। इरफान साहब, तव्हांखे भला को सवेर जेका ज़ोएब साहब ॻाल्हि कई न, सही वक़्तु ई आयो आहे साॻी ॻाल्हि करण जी। वक़्तु गुज़री वियो आहे, वाकई वक़्तु गुज़री वियो आहे, सही था कयो। असां अॻी ईद ताईं इहो वरी उमेदु रखूं था त तव्हां वटि कुझु ऑप्शन हूंदो। हा, ऑप्शन हिन ईद ते तव्हां गोश्त खाओ, वॾो गोश्त खाओ, वॾो। अच्छा, हिन वारे गोश्त खाओ। ज़ोएब साहब, तव्हांजा जेके कुलीग्स ॿिया दोस्त आहिनि सहाफ़ी, कंहिं सहाफ़ी दोस्त कहिड़ो अहिड़ो तव्हांखे नज़र में या तव्हांखे लॻंदो हुजे सहाफ़ी जेको ईद जे ॾींहुं बि तव्हांखे ईअं लॻे त हीअ प्रेस कॉन्फ्रेंस कवर करणो थो वञे? हाणे ॾिसो, उन में इहो आहे त घणा आहिनि उहे, उन्हनि जो मां हाणे नालो न खणंदुसि, माना उन जूं जेके ईद जूं पोस्टूं पढ़बियूं आहिनि न फेसबुक ते या उन ते स्टेटस ॾिसबा आहिनि, ईअं लॻंदो आहे ॼण ख़बर पियो ॿुधाए। ईअं आहिनि 2 4 5 आहिनि अहिड़ा दोस्त, पर हाणे दोस्त आहिनि पंहिंजा, उन करे नाला कोन था खणूं, उनजा ज़ाहिर आहे सभिनी खे ख़बर आहे। पर हू ईद वारे ॾींहुं निमाज़ पढ़ंदड़ वारा तस्वीर रखंदा न, ईअं लॻंदा ॼण शुरू था कनि त बाबा जी फरीदा ऐं जीअं शुरू कोन पिया बीपर, उहो लिखियो पियो हूंदो आहे। आहिनि अहिड़ा दोस्त, सुठी ॻाल्हि आहे। नसीर साहब, तव्हांजा को अहिड़ो दोस्त जेको ईद जे ॾींहुं बि माना तव्हांखे लॻे त हा इहो प्रेस कॉन्फ्रेंस करणु पियो हुजे? असल में फेसबुक जो ज़मानो आहे न, हाणे उहो ई त जीअं तव्हां माना वेहो था ऐं पोइ जॾहिं हथ में ॾिसो था त उहा ई ॻाल्हि आहे त उन ॾींहं ते बि उन्हनि खे फ़ुर्सत न हूंदी आहे। कुझु माण्हू आदत खां मजबूर जेके चइजे आहिनि, पर उहा ई ॻाल्हि त पॉलिसी पाण रखूं था, ढकी भली वारी न, नालो खणंदासीं त दो की पाण जेका हीअ ॻाल्हि कयूं पिया वेठा हिकु ॾाढे मज़ा वारे अंदाज़ में बिल्कुलु ईद जो ॾींहुं आहे, पर तंहिंजे बावजूद बि कुझु माण्हू वरी अहिड़ा आहिनि त पोइ उनखे दिलि ते खणी वठंदा आहिनि, करे नालो नथा खणो। बाक़ी अहिड़ी हिकिड़ी दोस्तनि जी दोस्त माना सोशल मीडिया जा दोस्त बि थी सघनि था, उन्हनि जी हिकिड़ी डिघी लिस्ट आहे। कुझु माण्हू उन ॾींहं ते बि माना ईअं ई असांखे एक्टिव नज़र ईंदा आहिनि। इरफान साहब, तव्हां वटि को अहिड़ो लिस्ट में माण्हू आहे? नाराज़ थींदो हर को, नाला खणा मां कंहिंजा, खोड़ आहिनि अॼुकल्ह। हर माण्हू सहाफ़ी आहे, जंहिं वटि मोबाइल आहे उहो सहाफ़ी आहे, ऐं बसि उहो वॉशरूम वञणु थिए थो त उहो फ़ोटो कोन था रखनि, बाक़ी सॼी कारगुज़ारी फेसबुक ते आहे। पर वॉशरूम में बि लॻियल जेके शीशो सुठो आहे उन ते बि सेल्फी उन ते बि कनि था। ॿी दिलचस्प ॻाल्हि अथव, उहो इहो कुझु माण्हुनि खे पाण ॾिसंदा आहियूं त उहे ख़ासि तौर ते ब्रेकफास्ट कंदा त फ़ोटो हूंदो मानी जो, मंझंदि जी मानी, राति जी मानी, हेॾे मानी, चांहि, इहे इहो माना ईअं करे उन्हनि खे ॾिसी करे फील थींदो त लॻे थो त इहे ई खाई पीअंदा। अड़े बाबा, रुकी सुकी हर को पंहिंजे खाए थो मानी। हाणे तव्हां जेकॾहिं होटल ते मानी खाइण विया आहियो त इहो फ़ोटो रखी दुनिया खे ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? इन में हिकिड़ी मूं सुठी शइ पढ़ी, उहा आहे त जन माण्हुनि वटि ॿियो कुझु न आहे हूंदो त पोइ उहो पंहिंजी गाॾी ॾेखारींदो आहे, पंहिंजो मोबाइल ॾेखारींदो आहे, या उहो पंहिंजा होटल या जेके स्टेटस हेॾा होॾा वियासीं, जेके माण्हू हितां खां ख़ाली हुजनि या जन वटि ख़ाली कुनी घणो भामे जेको चवंदा आहिनि ख़ाली थां वधीक आवाज़ु कंदो आहे, ॾेखाव जेको आहे घणे भाङे ईअं बि आहे। जीअं हिकिड़ो नंढिड़ो मिसाल मां मूंखे ॾियां त करे चवंदा आहिनि त तव्हां रिक्शा जे पोयां त अक्सर चपल बदल ॾिठी हूंदी नंढे ॿार, कॾहिं मरस्टीज़, इहो मूं किथे पढ़ियो या ॿुधो पियो, नज़र लॻे थी त रिक्शा वारे खे लॻे थी, नज़र लॻे थी त माना ख़ासि तौर ते हिन ख़िते जे माण्हुनि खे, पाकिस्तानियुनि खे
यूरोप जेको हर माण्हू जेको ॾिसूं था हेॾो हसीन जमील आहे, कंहिंखे बि नज़र जो दाॻो ॿधल कोन हूंदो आहे। इहा हिकिड़ी मेंटेलिटी आहे असां वटि न। सो इहा बि ॻाल्हि त माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ ॿियो कुझु आहे कोन, न उन वटि उहा दाना आहे, न उहो अकुल आहे, न उहो इल्मु आहे, त उन करे उन्हनि वटि मानी ॾेखारण जे लाइ माण्हू उन होटल ते वेही उहो तस्वीर कढी ॿुधाए थो पियो, जॾहिं त हू इहो बि नथो ॾिसे त हिन वक़्तु बि 500 माण्हू इहा साॻी मानी खाए रहिया आहिनि, इहे साॻी होटल ते वेठा खाइनि था पिया, माना मां अकेलो न आहियां। सही। अच्छा ज़ोएब साहब, ईद जे ॾींहं ते तव्हांखे छा थो लॻे त वधीक जेको नुक़सानु थिए थो या भोगे थो, आवाम थो भोगे या असांजा सहाफ़ी कम्यूनिटी भोगे थी? ॾिसो, हिन में ॿई कोन था नुक़सानु भोगीनि। नुक़सानु हक़ीक़त इहा आहे न, जेके वॾा आहिनि उहे भोगीनि था, छाकाणि सभिनी खे जेको ख़र्ची ॾियणी थी पए न, जंहिंखे ईदी चइबी आहे, त नुक़सानु उन जो थींदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में आवाम जेको हाणे ईदार ॾींहुं, अच्छा इहा हिकिड़ी शइ आहे त इहा ईदूं त बचियूं आहिनि हाणे असांजे आवाम वटि ख़ुशी जे लाइ, बाक़ी त कोई इवेंट कोन्हे। जेकॾहिं ॿियूं समूरी शयूं आहिनि त हीअ न सादे सूदे तरीक़े सां मां इहो बि ॾिठो आहे त को त हिकिड़ी उन ईद जी राति में ई 5 ताम ठाहे रहियो हूंदो आहे ऐं कंहिं वटि ॿाकुड़ चांवर पची रहिया हूंदा आहिनि। पर हर को माण्हू पंहिंजे हाल सारू ईद करे थो ऐं ख़ुशी पंहिंजी पंहिंजी लाइ। ॾिसो न, ख़ुशी जो तालुक़ु कंहिं माप तौर सां त करे कोन थो सघिजे। उन ई जो ॿार बि उन राति ॾाढो ख़ुशि हूंदो आहे जेको ॿाकुड़ चांवर पियो खाए, ऐं उनजो ॿार बि उन राति ख़ुशि हूंदो आहे जंहिंजे घर में 5 ताम पची रहिया आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में इहो इन ते कोई पाण चऊं त केरु कंहिंखे नुक़सानु थिए थो या छा, पर जेकॾहिं लाइटर मोड में इहो आहे त वॾनि जो नुक़सानु थिए थो, छाकाणि त उनखे ख़र्च ॾियणी पवंदी आहे सभिनी खे। ओड़े पाड़े खे अॼुकल्ह ॾियणी थी पए, अॼुकल्ह घणियूं फरमाइशूं थी वियूं आहिनि, अॼुकल्ह त घणनि माण्हुनि खे ख़र्चूं ॾियणी थियूं पवनि। अच्छा, हिकिड़ो सुवाल अवां टिनी जे लाइ आहे त जेकॾहिं ज़ोएब साहब आगाज़ अवां खां था कयूं, जेकॾहिं तव्हांखे हिकिड़े ॾींहं जे लाइ वज़ीर आला बणायो वञे त कहिड़े सहाफ़ी खे सरकारी तर्जुमान कंदो ऐं कंहिंजी जेको आहे सो उहो नो एंट्री हूंदी उन एंट्री बंदि करे छॾींदो? हाणे उहो तूं तव्हां भला साफ़ सां विड़ाइण जे लाइ जेको वठी आयो छा असांखे, अॻे असां ते सड़िया पिया आहिनि, वरी तव्हां यार इहो जहिड़ो कराईंदो। जहिड़े नमूने सां CM हींअर सां हालत आहे न, जेकॾहिं अहिड़ी हालत थिए त मूंखे CM न आहे थियणो। अच्छा, उहो मूंखे न आहे थियणो। ऐं सो वरी हिकिड़े ॾींहं जो अनिल कपूर वांगुरु। नज़ीर साहब, हिकिड़े ॾींहं जे लाइ जेकॾहिं तव्हां CM थियो त कहिड़े सहाफ़ी खे तर्जुमान बणाईंदो ऐं कंहिंजी एंट्री बंदि करे छॾींदो? रुकियो सवाल। लिस्ट डिघी आहे नो एंट्री जी। हा, नो एंट्री वारनि जी तमामु घणी लिस्ट डिघी। तर्जुमान या हाणे हिकिड़े माण्हू जी चूंड करणु कंहिंखे कजे तव्हां ॿुधायो। शकील कमरानी इहो तव्हांजो पहिरियां कंहिं हिकिड़े खे त करे सघिजे थो। हा, बस उतारो कमु हलियो। इरफान साहब, तव्हां भला नो एंट्री में तव्हां हूंदो। अच्छा, तर्जुमान के ॿिए जो नालो खणा फॾो पवे बहितर आहे त तव्हांखे लाइटर मूड में आहे सभु दोस्त। तर्जुमान पुछियो न। तर्जुमान मुंहिंजो ख़्याल आहे त नसीर साहिब खां वधीक माना को बेस्ट माण्हू आहे ई कोन जेको जेको शयुनि खे बहितर तरीक़े सां पेश करे। अच्छा, माना इहो मां जेका शइ नोट कई आहे, या मां मुंहिंजो जेको 5-6 साल थिया हूंदा। सही, बस करे वे, बस ठीकु आहे। अच्छा सर, कुझु इशूज़ असांजे मीडिया जे अंदरि हाईलाइट थींदा रहंदा आहिनि, पाण उन ते बि थोरो डिस्कस कयूं ऐं सभु गॾु वेठा आहियूं, उन मौक़े जो मां फ़ाइदो वठां। ऐं अक्सर असांजी स्पेशली सिंधी मीडिया जे अंदरि, छो त पाण घणो तणो उते ई कमु कयो आहे, उते खोड़ सारा सुवाल उभरंदा आहिनि। सोसाइटी जे अंदरि बि असांजा पंहिंजा माण्हू बि, त सिंधी मीडिया जे मुस्तक़बिल जे हवाले सां अक्सर माण्हू पुछंदा आहिनि सिंधी मीडिया जो मुस्तक़बिल छा आहे? तव्हांजी नज़र में तव्हांजी छा राय आहे त सिंधी मीडिया जो मुस्तक़बिल छा आहे? अच्छा ॾिसो, इन में माना डिजिटल त बाद में हाणे आई आहे, पर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, जॾहिं प्रिंट मीडिया हुई उनजो हिकिड़ो पंहिंजो उरूज हुयो, वरी विच में जॾहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया आई त इहे सवाल उथणु लॻा हुआ त प्रिंट मीडिया जो छा थींदो, पोइ अख़बारूं बंदि थी वेंदियूं, हीअं थी वेंदो, त उन ते असर बि पियो आहे। हिकु त खोड़ सारियूं अख़बारूं बंदि आहिनि, तव्हां वेंदो त तव्हांखे स्टॉलनि ते चंद अख़बारूं मिलंदियूं ऐं उहे बि उनजे रिकॉर्ड में वञी ॾिसंदो त अलाए केतिरा लख कापियूं छपजनि थियूं, पर हूंदियूं चंद हज़ार कापियूं छपबियूं आहिनि, उहो सॼो चुको आहे। त उन ते बि आयो। वरी हाणे जहिड़े नमूने सां पाण वटि डिजिटल मीडिया आई आहे, त उनजो ज़ाहिर आहे उहो जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे उन ते ज़रूरु असरु पवणु लॻो आहे। मुंहिंजे ख़्याल में असां वटि जेकॾहिं तव्हां सिंधी मीडिया जे उन में सुवालु कयो आहे त उनजो मुस्तक़बिल छा आहे, त ॻाल्हि इहा आहे त सिंधी जेके TV चैनल्स आहिनि, थोरो असां बि कमु कयो आहे, पाण सभई उनजो हिसो बि रहिया आहियूं बि, वक़्त सां गॾु पंहिंजो पाण खे तब्दील न कयो आहे। हिन वक़्त ताईं बि असांजी स्क्रीन, असांजी प्रेज़ेंटेशन उहा साॻी स्टीरियो टाइप, असीं शयूं हलायो बसि जान छॾायो, बल्कि रहंदो पोइ हिते वई आहे।
मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे त हिन वक़्तु बि तव्हां जेकॾहिं स्क्रीन ते ॾिसो उहे माण्हू शयूं प्रेज़ेंट करे रहिया आहिनि जिन खे शायदि रिसेप्शनिस्ट हुजणु घुरिजे, माना रिसेप्शनिस्ट बि न हुजणु घुरिजे, इन लेवल जो आहे माण्हू भरे छो त माण्हू न आहिनि, केरु मीडिया में अचण लाइ तयारु कोन्हे, पघारूं कोन्हनि, जे पघारूं आहिनि त टाइम ते न आहिनि। कराची में हिकिड़ो माण्हू जेकॾहिं को घुटकी जो माण्हू आहे नौजवान हिते अची जेकॾहिं तव्हां वटि सिंधी चैनल ते न्यूज़कास्टर थिए, पघार मिलंदसि 25,000, उहा बि 3 महीननि में हिकिड़ो दफ़ो, त काॾे वेंदो उहो? अच्छा कपिड़ा बि पंहिंजा वठे, वरी किराए जो घर बि वठे, मानी होटल ते खाए, त न करे सघंदो न। पोइ उनजे नतीजे में तव्हांखे पोइ जेको मिलियो बदिलंदा हणंदा, बसि मिड़ई टाइम पास करिणो आहे। उनजे करे पंहिंजो पाण खे तब्दील न करे सघण जे नतीजे में अॼु हिन वक़्तु हाणे खां ई तव्हां मुस्तक़बिल जी ॻाल्हि था कयो, हिन वक़्तु ई ज़वाल पज़ीर थींदी पई वञे तेज़ी सां सिंधी मीडिया, त हाणे उनखे ऐं उनखां पोइ वरी ज़ाहिर उन जूं पॉलिसीज़ वरी जहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ जेको उन में उनजे घेरे में अचणु, मुंहिंजे ख़्याल में इन वक़्तु सिंधी जेके TV चैनल्स आहिनि पंहिंजे उहो जेको उनजो असुलु जेको मक़सदु आहे उहो हाणे उनजो न रहियो आहे, ऐं सिंधी माण्हुनि जो एतमाद ऐं ट्रस्ट विञाए रहिया आहिनि, तेज़ी सां विञाए रहिया आहिनि, क्रेडिबिलिटी विञाए रहिया आहिनि। जहिड़े नमूने सां शयूं हुते तव्हांखे यकीन कयो त केॾी केॾी महिल तव्हांखे का ख़बर सम्झ में न ईंदी आहे। ड्रामनि जो मयार असांजो ऑलरेडी ख़तमु थी चुको आहे, जो हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त गुज़िरियल को 8-10 सालनि में को सुठो ड्रामो ई न ठाहे सघे। हाणे त सफ़ा नथी थिए, पर जेकॾहिं 10 साल 15 साल जेकॾहिं पाण ॻणो त तव्हां चंद को हिकु ड्रामो 10 सालनि में त तव्हां को सुठो ड्रामो मूंखे न ॿुधाए सघंदो जेको चओ त यार हे कहिड़ी क़िस्म शयूं आहिनि। त उनजे करे मुंहिंजो मुस्तक़बिल एॾो को सुठो कोन थो ॾिसां, बल्कि मूंखे तो तेज़ी सां जेको आहे सो ज़वाल जे तरफ़ वेंदे नज़र पई अचे। नसीर साहब, तव्हांजी छा राय आहे सिंधी मीडिया जे मुस्तक़बिल जे हवाले सां? छो त खोड़ सारा नौजवान जेके आहिनि उहे ख़्वाहिशमंद आहिनि हिन जी तरफ़ अचनि, इन ते बि कमेंट ॾिजो त नौजवाननि खे हेॾा अचणु घुरिजे या न घुरिजे, ऐं मुस्तक़बिल ते तव्हां छा कमेंट कंदो? मुंहिंजो सुवालु इंतिहाई अहम आहे, ऐं हुन ते मां चाहींदुसि जेका मां ॻाल्हि कयां, दो के असां पाण सभु कंहिं चैनलनि जो हिसो आहियूं, पर जेका चवंदा आहिनि त बात तो सच है मगर बात है रुसवाई, की त ॻाल्हि पाण खे खुलियल करणु खपे न। 2003 में मुंहिंजो अचणु थियो, ज़ोएब साहिबु त अञा मूंखां काफ़ी अॻु में आया, त 2003 हींअर 23 साल माना थिया आहिनि। हिननि 23 सालनि जो जेको तत्व मां तव्हांखे ॿुधायां थो न, माना उहा त हिकिड़ो जुमिलो आहे, जीअं मां अक्सर दोस्तनि खे चवंदो आहियां त फस्ट ऑफ ऑल जेकॾहिं मां इहो मञींदव कोन मां बीमार आहियां त तव्हां डॉक्टर कंहिंजे बि न वेंदव। पहिरीं ॻाल्हि त बीमार माण्हू लाइ मेंटली तौर ते इहो तस्लीम करणु हूंदो आहे त मूंखे बुख़ारु आहे, बुख़ार खां पोइ मां डॉक्टर ॾे वेंदुमि। त असां जेको हीउ ॻाल्हायूं था न, त उहो हिकिड़े अंदरि जी असांजी बाहि आहे, छो पिया ॻाल्हायूं? मिसाल ॻाल्हायूं पिया त असांखे पहिरें इहा रियलाइज़ करणु खपे त असां में खामी कहिड़ी आहे, पोइ असां उनखे बहितर करणु ईंदासीं। पर जॾहिं बि असां किथे बि कंहिं प्लेटफॉर्म ते ॻाल्हायूं था त उनखे नेगेटिव वरितो थो वञे, उहो मालिक हुजनि या मालिकनि जा छॾियल छाड़ता हुजनि, ठीकु आहे, पर पाण ॻाल्हाईंदासीं न। इन्हनि 23 सालनि जो तत्व मां तव्हांखे ॿुधायां, असां सिखियोसीं ॾाढो सुठो। सिखण जे लाइ सिंधी मीडिया जा इदारा ॾाढा सुठा अथव, उते जेको माहौल मूंखे मिले थो नौजवाननि जे लाइ, ठीकु आहे। बाक़ी जेकॾहिं केरु इहो सोचे थो त हिते मां फ्यूचर ठाहींदुसि, त इहा हुनजी तमामु वॾी हिकिड़ी हू हूंदी, ख़्वाब ख़्याली हूंदी, या बेवकूफ़ी करणी मां लफ़्ज़ यूज़ कयां न। अॼु ॾींहं ताईं जेको हिकिड़ो यूज़ थींदो आहे न इस्तिलाह सरमाएदार, भई सरमाएदार के ॿिया हूंदा, सरमाएदार वटि वरी बि पंहिंजे मुलाज़िम जी वैल्यू हूंदी आहे, सरमाएदार वरी बि पंहिंजे मुलाज़िमनि जी मेडिकल कराईंदो, को इंश्योरेंस हूंदी, को उते साल में इंक्रीमेंट हूंदी। त सिंधी सेठिया जेके आहिनि, ॾाढो ॾुखियो लफ़्ज़ थो चवां पर इहो हलाइजो, सिंधी सेठिया सरमाएदार न आहिनि, उहे भोतार आहिनि, उहे सरदार आहिनि। उन्हनि जी माइंड सेट अॼु बि उहो आहे, स्क्रीन ते वेही ॿियनि प्लेटफॉर्म ते वेही ॻाल्हियूं कहिड़ियूं बि कनि, पर मेंटली तौर ते हू भोतार आहिनि। हू कॾहिं न चाहींदा त असांजो वर्कर जेको आहे सो अॻिते वधे, हू कॾहिं न चाहींदा त असांजो को एंकर हुजे, को रिपोर्टर हुजे, उहो को तरक़ी करे। अॼु ॾींहं ते मां तव्हांखे चैलेंज थो कयां, पाण सभु वेठा आहियूं अॼु जे हिन 2026 जे दौर में पाण वेठा आहियूं, जॾहिं कहिड़ो सिंधी TV चैनल आहे जेको पंहिंजे एंकर खे एतिरी पघार ॾिए थो जो कराची में कंहिं सुठे इलाइक़े में रही सघे, पंहिंजा ॿार कंहिं सुठे स्कूल में पढ़ाए सघे, का हिकिड़ी नंढड़ी गाॾी मेंटेन करे सघे? नॉट पॉसिबल। ऐं उहो ॿियनि हंधनि ते थिए थो। अॼु ताईं माना इहा त मां दावा थो कयां, को हिकिड़ो अहिड़ो अची एंकर ॿुधाए जंहिंजी पघार लख खां मथे हुजे, न्यूज़ कास्टर का अहिड़ी तव्हां मूंखे ॿुधायो। यार ज़ुल्म जी इंतिहा न आहे। उहो माण्हू कीअं सर्वाइव करे सघे थो? उनखे समाज में उथणो वेहणो आहे, उनखे पंहिंजा ॿार पालणा आहिनि, उनखे लटे कपिड़े जो ख़्यालु रखिणो आहे। जॾहिं मां स्क्रीन ते था अचो न, माण्हुनि जी तवक़ा तव्हां सां वधी थियूं वञनि, पोइ तव्हांखे हू जेकॾहिं पंधु हलंदे ॾिसनि था न, हिकिड़ो त अजीब असांजे माण्हुनि जो माइंड सेट बि आहे त भई जेकॾहिं TV ते अचे थो त एलियन त न आहे न यार, उहो कंहिं पकोड़नि वारे जे गाॾे ते बीठो आहे त पोइ हुन ते टोंट थी वेंदी, हुनजो अॼुकल्ह फोटो निकिरी थो वञे, हाणे मूं त फलाणे खे ॾिठो, मां फलाणी बाबा ॾोहो थोरी आहे जेकॾहिं हू किथे वेही पकोड़ा थो खाए असां। इहो हिकिड़ो माइंड सेट आहे। त उन माण्हू उहो वीचारो इन ख़ौफ़ में रहे थो, चाहींदे न चाहींदे उनखे भरम बरक़रार रखिणो थो पवे। दादा मूंखे कपिड़ा चङा पाइणा आहिनि, कोशिशि कयां त माना का हल्की फुल्की पंहिंजी गाॾी हुजे, तूं कीअं? ऐं उन में बि
अहिड़ा माण्हू जेके माना ईमानदारी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ सर्वाइव करणु ॾाढो ॾुखियो आहे। इन जे करे मां नौजवान खे इहो चवंदो आहियां, तव्हां अचो, सिखो ऐं तव्हां निकिरी वञो। ऐं ॿी ओवरऑल जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त पाकिस्तान जी त मीडिया जो हाणे टीवी चैनलनि जी बि ॻाल्हि था कयूं, ज़ोएब साहब प्रिंट मीडिया जी ॻाल्हि कई, चैनलनि जो बि दौरु कोन्हे। घरनि में केरु माण्हू आहे जेको केबल ते ॾिसे थो, चैनल ख़तमु थी वियो आहे। इन जे करे तव्हां सिखो ज़रूरु। देन जेकर तव्हांखे सहाफ़त करण जो शौक़ु आहे, तव्हांखे लॻे थो मूं में को करंट आहे, त तव्हां सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ते आहिनि न। पोटेंशियल इहो जेको हिकिड़ो चयो वेंदो आहे साईं असांखे मौक़ो कोन थो मिले, मौक़ो तव्हांखे कोई कोन ॾींदो। सोशल मीडिया तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे न, तव्हां अचो, पंहिंजे पाण खे मञायो। ॿी वॾी ॻाल्हि जीअं ड्रामनि जी, ही त न्यूज़ जो तव्हांखे हिकिड़े माना छा चवंदा आहिनि, दिशा में ग़रीबा वेठा था ॾींहुं त बयानु कयो, पर दैट्स रियलिटी। घणा सिंधी टीवी चैनल जंहिं वटि रिसेप्शन आहे, 10 माण्हू जेकॾहिं अची वञी रिसेप्शन ते वेही सघनि था, यार इन खां वधीक इंतहा ॿी थींदी आहे। घणा टीवी चैनल आहिनि जिते न्यूज़ माना गेस्ट रूम आहे, त तव्हांजा महिमान अची वञे थो त तव्हां उन्हनि खे विहारे सघो। माना इहे पाण जेके बि टीवी चैनल आहिनि, पाण सभिनी हंधनि ते कमु कयो आहे। इवन खोड़ टीवी चैनल अहिड़ा असां ॾिठा आहिनि जिते फीमेल जे लाइ वॉशरूम अलॻि कोन्हे को। पाण ॻाल्हि त कयूं, ॻाल्हि उहा आहे त असांखे इहे ॻाल्हियूं तस्लीम करणियूं पवंदियूं, ऐं इहे ॻाल्हियूं जेकॾहिं असां बयानु कयूं पिया त उन्हनि खे इस्लाह पंहिंजो करणु खपे न। इन पॉज़िटिव सेंस इनखे पॉज़िटिव नेगेटिव वठण जी बदिरां तव्हां उन ते अचो। हिते त हाणे इहो बि मशहूरु थी वियो आहे त मालिकनि ॼण त टीवी चैनल ठीके त ॾेई छॾिया आहिनि कुझु माण्हुनि खे। हर 3 महीननि खां पोइ, हर 4 महीननि खां पोइ रिपोर्टरनि जी मीटिंग आहे। यार इहा छा आहे? जॾहिं 27 डिसंबर ईंदो रिपोर्टरनि जी मीटिंग थींदी, जॾहिं 14 अगस्त ईंदो रिपोर्टरनि जी मीटिंग थींदी। छा आहे इहा? माना उन्हनि माण्हुनि खे तंग करिणो आहे, असांखे एतिरा पैसा उघेड़ी करे ॾियो, चैनल उहे था हलनि, ठीके त जिन खे ॾिनल आहिनि उहे रिपोर्टर रखण जा कढण जा उर्दू में हूंदा। मूंखे एक्सपीरियंस कोन्हे, ज़ोएब साहब रहियो आहे उर्दू मीडिया। सिंधी चैनलनि जी त हाल इहो लॻो पियो आहे। ड्रामनि जी ॻाल्हि कयूं, थोरी मुंहिंजी ॻाल्हि थी पई थिए। ड्रामनि में त मिसाल पाण अॼु बि मिसाल ॾियूं था न बाबा, शफ़ी मोहम्मद शाह, गुलाब चांडियो, नूर मोहम्मद लाशारी, अनवर सोलंकी, रोशन अता, मुमताज़ कंवल, सकीना समो, यू नेम इट। माना हिकिड़ी डिघी लिस्ट आहे जेके पीटीवी जे दौर में माण्हू पैदा थिया। सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया खे आए घणा साल थिया आहिनि, 2000 खां ई पाण जेकॾहिं ॿधूं, 2000 में ॻाल्हि बन या 2002 खां 25 साल 25 साल थिया आहिनि। तव्हां मूंखे 5 नाला ॿुधायो जेके हिननि सिंधी टीवी चैनलनि अदाकार पैदा कया हुजनि या अदाकाराऊं पैदा कयूं हुजनि। उन लेवल जो न, उन लेवल जो राइटर न, उन लेवल जो डायरेक्टर, यस, न उन लेवल पीटीवी दौर में शानदार हुया। शानदार हो, उहे न, उहे हाणे बि मौजूद आहिनि, पर मक़सद पैसो ख़र्च नथो थिए। उहे त अॼु जे दौर में पैसो ख़र्च करण हाणे अॼु जेको ड्रामो ठहे, तव्हां 25,000 में हिकिड़ी किस्त ठाहींदो त केरु ईंदो? तव्हां सो इहे असांजे हिकिड़े ज़वाल जो, जेकॾहिं तव्हां चाहियो था, माना तव्हां वरी हिकिड़ा अजीब हूंदा आहिनि त भई असांखे एडवर्टाइज़िंग एजेंसियूं जेके आहिनि घटि लिफ्ट थियूं कराइनि। बाबा सोशल मीडिया अहिड़ो प्लेटफॉर्म आहे, सॼी दुनिया में लैंग्वेज जा माण्हू रहनि था। तव्हां सुठो कंटेंट ॾियो, यूट्यूब ते तव्हांजो ड्रामो तव्हांखे एतिरो कमाए ॾींदो। सिंधी टीवी चैनल्स जी जेकी बजट माना उन्हनि खे जेके इश्तिहार मिलनि था उन्हनि जो अघु करोड़नि में आहे, मालिकनि खे मिलनि था। इन खां को इनकार न आहे। असांखे बि ज़ाती तौरु ख़बर आहे सभिनी चैनल्स खे करोड़नि में बिज़नेस मिले थो। इहो चवणु त को बिज़नेस न आहे, इहो जवाज़ ई कोन्हे। इन ते अञा हिकिड़ी नंढी ॻाल्हि कयूं, कोरोना जा ॾींहं आया त माना मुख़्तलिफ़ चैनलनि छा कयोसीं, पघारूं कटणु शुरू कयूं या बंदि कराइण या कटियूं था फ़िलहाल। छो भई मुश्किल वक़्तु आहे, ठीकु आहे। असां बि चयोसीं सभिनी, हा बाबा ठीकु आहे तव्हां ते। तॾहिं मूं हिकिड़ी सोशल मीडिया ते पोस्ट रखी, मूं चयो उहे इदारा कुझु त नवां आहिनि जिन खे 20 साल थिया आहिनि, 28 साल तव्हां कमायो आहे, हाणे तव्हां 3 महीना तव्हां पंहिंजे वर्करनि खे नथा ॾेई सघो। 28 साल। या मूं इहो सवाल कयो त कहिड़ो अहिड़ो मालिक आहे जेको डिफेंस खां शिफ्ट थी जोहर आयो हुजे, जंहिंजा ॿार बीके न हुअसि, ग्रामर या सिटी मां शिफ्ट थी नंढे स्कूल में आया हुजनि, या उन्हनि जे लिविंग स्टाइल में को फ़र्क़ु आयो हुजे, या उन्हनि जा ॿार जेके आहिनि या जेको पंहिंजो इलाजु साउथ सिटी मां नाला थो खणा हॉस्पिटलनि जा, ज़ियाउद्दीन आगा खान मां इलाजु कराईंदा हुआ, उहे हाणे कंहिं हेठी लेवल ते नो। उते बि जेकॾहिं क़ुर्बानी ॾियणी आहे त उहो वर्करनि खे ॾियणी आहे। हुननि जे लाइफ स्टाइल में का तब्दीली न ईंदी या मुनाफ़क़त न आहे त छा आहे। अच्छा नसीर साहब तफ़सीली हिन ते ॻाल्हि कई आहे। असां तव्हां खां मां इहो बि चवणु चाहींदुमि, छो त तव्हां डेस्क ते बि इलाही वक़्तु ॾिनो आहे स्क्रीन सां गॾोगॾु। असांजी सिंधी मीडिया जे अंदरि जेके डेस्क ते वेठल असांजा वर्कर्स आहिनि उहे अक्सर डबल जॉब कंदा आहिनि, जंहिंजे करे उहे मेंटली तौर बि स्ट्रेस जो शिकार आहिनि। असां वटि तव्हांखे लॻे थो की उन्हनि जो को मुस्तक़बिल आहे, जेके 2 जॉब्स कनि था, मेंटल स्ट्रेस जो शिकार आहिनि, उन्हनि जो इन लाइ बि परेशान हूंदा आहिनि त आख़िरी तारीख़ुनि में उहे ऑफिस कीअं अचनि? ॾिसो हीउ ॾाढो सेंसिटिव इशू आहे। ऐं जस हुजे तव्हांखे जो तव्हां पुछो था इहा ॻाल्हि वेही, आमतौर ते इहे ॻाल्हियूं डिस्कस कोन थींदियूं आहिनि। मां त चवंदो आहियां त भई सिंधी मीडिया में कमु करण खां बहितर आहे तव्हां किथे चौकीदारी कयो, तव्हां का बैंक में पटेवाली कयो, तव्हां कंहिं फैक्ट्री ते गेट कीपर लॻो,
छो इहो रीज़न आहे तव्हांखे फैक्ट्री में वेंदो 4-5-6 महीननि खां पोइ मां रिज़ाइन ॾींदो अव्हांखे ग्रेजुएटी फंड मिलंदो अव्हां EOBI में रजिस्टर्ड थींदा EOBI छा आहे एम्प्लॉई ओल्ड एज बेनिफिट इंस्टीट्यूट सवली सिंधीअ में सरकारी जेके मुलाज़िम हुजनि रिटायर थियनि उन्हनि खे पेंशन मिले प्राइवेट मुलाज़िम जेके आहिनि जिन कमकार वारे हुन पोज़ीशन खां निकिरी वेंदा आहिनि उन्हनि खे रिटायरमेंट मिलंदी आहे थ्रू EOBI हाणे सिंधी मीडिया अलमियो छा आहे तव्हांखे को ऑफर लेटर न मिलंदो तव्हांखे काई अपॉइंटमेंट लेटर न मिलंदो तव्हांखे काई ख़बर न आहे तव्हां हिकु महिल नौकिरी मां कढी छॾींदा बेसिक पे घणी थी हले अॼुकल्ह 40 गवर्नमेंट त 40 रखी 40 आहे न तव्हां शायदि ई अहिड़ो कोई इदारो हुजे जंहिंमें तव्हां कमु न कयो हुजे नसीर साहब वेठो आहे ज़ोएब साहब वेठो आहे कंहिंजी 40,000 बेसिक पे सिंध वाइस इन खां मथे ॾे पई सभु कंहिंजी बि न असां सभिनी न असां तव्हांखे हुन लाइन में नथा बीहारियूं न पर असां ॾियूं पिया तव्हां अलॻि आहियो ऐं पहिरीं ॻाल्हि त मां उन्हनि खे इदारो बि कोन थो चवां बेकार क़ीमतूं आहिनि हाणे तव्हां ॿुधायो त 2 नौकरियूं था कनि न असां पाण कई आहे कंहिं ज़माने में हाणे जेको माण्हू 2 कलाक नौकिरी करे 8 कलाक हिकिड़ी शिफ्ट वठे 8 कलाक ॿी शिफ्ट वठे 16 कलाक कमु करे इन माण्हू खे बक़ाया जेके 8 कलाक बचनि था उन में ऑफिस बि अचिणो आहे ऑफिस खां निकिरणो बि आहे वरी ॿी ऑफिस बि अचिणो आहे मानी बि खाइणी आहे घर खे बि ॾिसणो आहे निंड बि करणी आहे ॿारनि खे बि ॾिसणो आहे त हे अधम असांजा जेके माण्हू आहिनि उहे मरीज़ थी आहिनि ऐं मेंटेलिटी जेका आहे जेको पाण वटि न्यूज़ जे अंदरि सुठी प्रोडक्ट न अचण जो सबबु बि इहो आहे जेको मेंटली स्ट्रेस आहे जेको थकल माण्हू आहे उहो तव्हांखे रुगो इहा साॻी जेका ख़बर आहे न उनजी रुगो घणा क्रिएशन त आहे घणा इदारा आहिनि जन ईद ते पगार ॾिनी आहे हाणे वरी ख़बर अथव छा हाणे सिंधी चैनल हिकिड़ो ॿियो रिवाज अॻे 3 शिफ्टूं हूंदियूं हुयूं न हाणे 12 कलाकनि जी हिकिड़ी शिफ्ट दुनिया में कोई कानून 8 कलाकनि खां मथे तव्हां ही जेके शिकागो जे शहीदनि जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं छाजे लाइ माना 18वीं सदी जा कानून अॼु जी सिंध में सिंधी मीडिया में लागू था थियनि 12 कलाक शिफ्ट जे नाले सां ऐं पघार तव्हांखे उहा ई मिलंदी आहे अच्छा वरी इन्हनि चैनलनि जा अञा हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधायो अव्हां ई ॻाल्हि कई न अलाए अव्हां कई इहो हिकिड़ो रियल वाक़ियो अथव मुंहिंजे अखियुनि ॾिठो थियो कीअं सिक्योरिटी गार्ड वारो हा यस नालो साहब जो छॾियो नालो कोन था खणो भला जंहिं इहो अमल कयो उन जो नालो साहब हिकिड़ो शिफ्ट इंचार्ज उहो आयो असांजे डायरेक्टर न्यूज़ वटि सिंधी टीवी चैनल जो ॻाल्हि आहे पुराणे 2009 जी ॻाल्हि आहे चईंसि मां तव्हांखे हथु ॿधी हिकिड़ी दरख़्वास्त ॾियणु आहियां चयो कहिड़ो ई जी मूंखे शिफ्ट इंचार्ज तव्हां हटायो मूंखे सिक्योरिटी गार्ड कयो अच्छा रियल वाक़ियो आहे सुन छा थो चवणु चाहिं चइसि मूंखे सिक्योरिटी गार्ड कयो सही ॿुधा चइसि सिक्योरिटी गार्ड जी पघार 14,000 आहे ऐं मुंहिंजी पघार 8,000 आहे मां शिफ्ट इंचार्ज आहियां 8,000 2009 जी ॻाल्हि थो ॿुधायां सिक्योरिटी गार्ड खे करिणो छा आहे दुनाली बंदूक खणी ते वेठो आहे सॼी राति कहिड़ा चई त दहशतगर्द आहे दुनाली बंदूक करे कंहिं सुम्हे बि थो उहो चए मां सुतो पवंदुसि घटि में 14,000 त खणंदुसि हिते चयो मूंखे शिफ्ट इंचार्ज 8,000 था मिलनि सो वाक़ई ऐं अॼु बि ॾिसो न मिसाल कंहिंखे 9 ग्रेड जी माना जेकॾहिं लैंग्वेज टीचर थो थी वञे जो मास्तरी नौकिरी मिली थी वञे न उहो एंकर जी जॉब छॾे थो न्यूज़ कास्टर जी जॉब छॾे थो शिफ्ट इंचार्ज जी जॉब छॾे थो 9 ग्रेड जी नौकिरी खे तरजीह थो ॾिए छो माना उते वरी बि हुनखे फ्यूचर नज़र अचे थो न त दुनिया में हिकिड़ो ग्लैमर आहे टीवी चैनल आहे माण्हू आहे नौकिरी छो छॾे रिसेंटली कुझु स्क्रीन जा दोस्त टीवी छॾे बैंक जी जॉब था कनि यस हिकिड़ी शइ हिते तव्हांखे माना ज़ाहिर आहे असां वर्कर आहियूं पाण सभई समूरियूं हालतूं ॾिठियूं आहिनि अञा हलनि पियूं आहिनि अञा वधीक बदतर थियूं आहिनि शयूं बहितर थियण जे बजाए त असां जॾहिं गॾिजी दोस्तनि सिंध वाइस खे असां डिज़ाइन कयो पिए 2-4-5 महीना खनि असांखे लॻा त इन्हनि सभिनी शयुनि खे नज़र में ज़रूरु रखियो असां छो त असीं पाण वर्कर आहियूं ऐं हीअ वर्करनि जो इदारो आहे जेके 2-4 असां वर्कर दोस्त आहियूं उन्हनि गॾिजी हिनखे ठाहियो आहे त यार को हिकिड़ो इदारो अहिड़ो हुजे जेको वर्कर्स जो सॾिजे जीअं तव्हां चयो पिया न सेठनि जो ऐं बोतारनि जो आहे त हे असां इहो इन सिस्टम में न आहियूं न असां बोतार आहियूं न वरी के सेठ आहियूं असां गॾिजी करे ठाहियोसीं त पोइ असां असां इहो ज़हन में ज़रूरु शइ रखियूंसि त यार जहिड़े क़िस्म जो इस्तेहसाल असां बर्दाश्त कयो आहे जेकॾहिं असां बि पंहिंजे वर्कर्स खे उन साॻे इस्तेहसाल मां गुज़ारियूं त पोइ त फ़र्क़ु ई कोन्हे उनजे करे पहिरीं असांजी प्रायोरिटी ही त असां जेतिरा बि मुलाज़िम रखूं ॾिसो असां कैपेसिटी खां वधीक नथा रखी जेतिरी असांखे नीड आहे असां ओतिरा ई माण्हू रखीसूं हिकु माण्हू वधीक त रियासत बि बर्दाश्त कोन थी करे सघे त असां कीअं कंदासीं इहो रखियोसीं त भई पघारूं जेके आहिनि असां सुठियूं ॾींदासीं त हिन वक़्तु बि असांजूं पघारूं तव्हांजे खोड़ सारा सिंधी चैनल्स जे वर्कर्स खां सुठियूं आहिनि ज़बरदस्त ठीकु आहे ऐं उन में को बि माण्हू अहिड़ो कोन्हे जंहिंजी पघार गवर्नमेंट जे उन खां घटि हुजे
शानदार। ठीकु आहे, सभ खां पहिरीं त इहा शइ आहे। उन खां अलावा ॿी सभ खां वधीक असां इहो हुयो त असीं पाण वर्कर आहियूं त वर्कर खे इहो चयो आहे त तव्हां हिते मुलाज़िम न आहियो, तव्हां हिन इदारे जा मालिक आहियो। सभ खां वधीक शइ जेका आहे उनखे रेस्पेक्ट हुआ, जेको हिनखे जहिड़े नमूने सां हुनखे हिते माहौल आहे, हिते ईअं कोन्हे तो जीअं बेगार कैम्प में थो अचे, हुनखे ख़बर आहे त हिकिड़ो इंचार्ज वेठो आहे जेको लठ खयों वेठो आहे, या हुनजे मथां जेको डायरेक्टर वेठो आहे उहो लठ खयों, त अहिड़े क़िस्म जो हिते माहौल कोन्हे। हिते सभिनी खे इहो आहे त भई गॾियल सभिनी जो कमु आहे, हे पाण सभु वर्कर आहियूं, पाण सभई पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कयूं था। इहा जेको इज़त जेका मिले पई, जेको रेस्पेक्ट, उहा छाकाणि असां पाण उहे शयूं ॾिठियूंसीं त उहे हुनजी खोट हूंदी, उहा असां हिते पूरी कई आहे। अच्छा, तव्हांजी ॻाल्हि कटियां, उनजो नतीजो तव्हांखे विदिन मंथ मिली पियो आहे। अच्छा, इहो आहे बिल्कुलु। उन खां पोइ इहो त भई असां वटि सदाईं मूं ॾिठो, मां जॾहिं कराची में नओं आयुसि त ॿिए TV चैनल जे अंदरि, त मूं त ॾिठो नंढा कप हूंदा आहिनि चांहि जी, त ॿाहिरियां त उहो होटल तां घुराईंदा, त बाबा छा आहे, चवंदो यार हे कट जी बि नंढी भेण हूंदी, उहा छा आहे, एतिरी में चाह पियो थो, कट त वरी बि चङड़ी हूंदी आहे न, उहो एतिरो कप हूंदो त उन छा यार चाराणे हिकिड़ो वर्कर आहे वीचारो जंहिंजी पघार उन वक़्त में माना मुंहिंजी ख़ुदि पंहिंजी पघार 5,000 हुई महीने जी, त हाणे ॿुधाए त जेकॾहिं कंहिंजी 3,000 या 4,000 5,000 छा करे। त असां हिते वर्कर्स जे लाइ चयो आहे त भई जेतिरा दफ़ा बि चांहि पी सघे थो असां वटि ऑफिस जे तरफ़ां 2-3 दफ़ा जेतिरे दफ़ा। ऐं शायदि मुंहिंजे ख़्याल में सिंधी चैनल्स जे हिसाब सां छा, पर खोड़ सारा ॿियनि चैनल्स जे वेट में असां शायदि इहे सिंधियुनि में त यकीननि मां चवंदोसीं पहिरियों इदारो आहियूं जेके वर्कर्स खे असां लंच बि ॾींदा आहियूं, जेको शायदि सिंधी चैनल्स जे घटि में घटि तव्हांखे मिसाल न हूंदो असां वटि। छाकाणि त असां हाणे 24 कलाक कोन था हलूं, पर असां जेतिरे असांजी शिफ्ट जेका आहे उहा 8 खां 10 कलाक असांजो माना 2 शिफ्टूं असां वटि हलनि थियूं, असांजे तरफ़ां उनखे त हाणे इहे बि जेके तव्हां प्लस कयो था त ॼण असां सैलरी खां अलावा बि 20,000 ॼण ॿिया इहे ॾेई रहिया आहियूं। जॾहिं त अॼु बि जेकॾहिं होटल ते केरु माण्हू हिकिड़ो वेलो मानी खाए त 300-400 रुपया त मज़े जो सां बिल ईंदुसि, उहो असांजे तरफ़ां माना वर्कर्स खे मिले थी। ऐं इनशाला वरी जॾहिं तव्हां सभिनी दोस्तनि जी दुआ रहंदी ऐं सिंध जे वासियुनि जो प्यारु रहंदो त अञा असां वधीक पंहिंजे इहे जेके असांखे कमियूं पाण खे असां जेके महसूसु कयूंसीं या जेके भोॻिया आहियूं, असां कोशिशि कंदासीं त असांजी जेका टीम आहे उहा उन परेशानी में न गुज़रे। ज़बरदस्त आहे। हाणे जेकॾहिं इहे जेके मां पॉलिसियूं लागू कयूं आहिनि इहा जंहिं अंदाज़ में मां कंटेन, ख़ासि तौर ते जेको सिंध में वरो ज़ुल्म इहो थियो आहे, हाणे सभु चैनल PTV थी विया आहिनि इंक्लूडिंग उर्दू मीडिया। मुखालिफ़ धुर जो त आवाज़ु अव्हांखे नज़र ई कोन थो अचे, पोइ सिंध जा नेशनलिस्ट पार्टियूं हुजनि या PTI खां वठी ॿियो, त माना अहिड़ी हिकिड़ी सफोकेशन वारो माहौल आहे, त उते जेकॾहिं अहिड़े क़िस्म जा जेके बि प्लेटफॉर्म ईंदा न उहे यकीन अॻिते ईंदा आहिनि, उहे अचणु खपनि। इहो दुनिया जो इहो आहे त भई ॿी धुर जो मौक़िफ़ त तव्हां ॿुधो, तव्हांखे नज़र कोन ईंदो किथे बि। मूं ॾिठो पियो शायदि डॉक्टर कादिर मंगसी अव्हांजी पॉडकास्ट में चए पियो त गुज़िरियल एतिरनि सालनि खां कोई TV चैनल इंटरव्यू नथो करे, 15 साल खां ज़ुल्म जी इंतहा न आहे त छा आहे। ऐं यादि रखो त अहिड़े क़िस्म जा सिंध वाइस जहिड़ा जेकॾहिं 10 खां 12 ॿिया मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ठही विया न, हिकिड़ो त चेक एंड बैलेंस हूंदो, हिकिड़ो हिन सभिनी अख़बारनि खे इहे जेके सालनि खां सेठिया वेठा आहिनि TV चैनलनि जा, उन्हनि ते हिकिड़ो माना को त हुजे जेको ॻाल्हाए सघे या को त हुजे जेको उन्हनि खे फील कराए सघे त बाबा ईअं बि कोन्हे थींदी। ऐं पोइ ॾिसिजो या त रवियनि में तब्दीली ईंदी या तव्हांखे घणो कुझु चेंज नज़र ईंदो। ऐं असांजी हिकिड़ी ख़्वाहिश बि आहे त अहिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ डिजिटल प्लेटफॉर्म जेके आहिनि सो उहे अञा वधीक वधनि, त उन जा मुस्बत नतीजा जेके आहिनि से साम्हूं ईंदा। अच्छा, हाणे कुझु लाइटर नोट्स ते कुझु सवाल मां तव्हांजे साम्हूं रखंदुमि ऐं उन्हनि ते अव्हांजी जेकी यादूं आहिनि जेके माज़ी जूं सलाहियल पंहिंजी मीडिया सां रिलेटेड, ज़ैब साहिबु अव्हांजी का अहिड़ी यादगार ईद जेका ड्यूटी में गुज़री हुजे? 1 या 2 ईदूं तक़रीबन मौजूदु थियूं, पर हाणे उहे काफ़ी साल अॻु में, ऐं उहो 2 ॾींहं मुंहिंजा गुज़रिया हुए टोटल हिकिड़ो दफ़ो ईद जा 2 ॾींहं, ऐं उहा इहा ईद हुई। अच्छा, हीअ ईद उल ज़ुहा वारी। नसीर साहिबु तव्हांजी का अहिड़ी ईद जेकी ड्यूटी जे दौरान गुज़री हुजे ऐं तव्हांखे यादगार हुजे? का हिकिड़ी न, छो जो असां त न्यूज़ कास्टर रहियासीं, अक्सर उन ॾींहं ते बि तव्हांखे बुलेटिन करणो हूंदो। सो हिकिड़ा ज़बरदस्त किस्सो थो ॿुधायां। RD समय जो अव्हां सुञाणींदा हूंदो, कैमरामैन रहियो असांजे चैनल ते, हाणे शायदि बिलावल साहिब जी टीम जो हिसो आहे। सो हिकिड़े ॾींहुं छा थियो, मां नओं हुजां हुन चैनल ते, ईद जो ॾींहुं हुजे, न्यूज़ रूम में हाणे बुलेटिन करे मुख़्तसिर बुलेटिन बाक़ी प्रोग्राम हलंदा आहिनि। अची वेठासीं, हीअ हमरा सुल्तान भाई जा मज़ाया कैरेक्टर त आहे न, अची गेट ते बीठो न्यूज़ रूम जे ते, हीअं दरवाज़े ते हथु रखी जुमिलो चई हिकिड़ो ॾाढो,
चइबो आहे जेके बि माउ पीउ जा पिटियल आहियो तव्हां उन्हनि सभिनी खे ईद जी मुबारक हुजे। त सभु जेके आहिनि न उहे उते खिलण लॻा। मां वाहिद माण्हू हुअसि, शायदि न हुअसि, मूंखे चिड़ लॻी। मूं चयो तूं इहो कीअं चयो माउ पीउ जा पिटियल हुजो। एॾो उस्ताद वेझे आयो मुंहिंजे, हीअं वेझे वेही हीअं हथु रखी, चई बाबा केरु आहीं ॿुधायोमांसि। चई यार हिकिड़ी ॻाल्हि चवां, अञा त जेको ॿियो जुमो चई, चई जेकॾहिं मां दुआ कराई आहे त अॼु ईद संडे ॾींहुं उन सां गॾु हुजी या हिते तूं वेठो आहीं। सही पोइ मां बि पंहिंजी खिल रोके न सघियुसि, माना एॾो लाशो। बाक़ी ईद संडे ॾींहं ते बि जेकॾहिं लाइटर नोट त अहिड़ा ॿिया दोस्त आहिनि जेके अञा ताईं ईदनि ते नौकिरी कंदा आहिनि। जो मतिलबु इहो कोन्हे की उहे पिटियल आहिनि, बट माना माण्हू चाहींदो आहे न पंहिंजनि सां गॾु हुजे। या ॿियो खोड़ अहिड़ा मौक़ा, मिसाल माण्हू ईद नमाज़ लाइ पिया वेंदा हुआ सुबुह जो, असां माना तयारी में रस्ते में माना ॾिसंदा हुआसीं पिया असांखे पंहिंजी ड्यूटी ते वञिणो आहे। अहिड़ी खोड़ ईदूं जेके आहिनि। अच्छा अख़बार में हूंदा हुआसीं, शिकायत कंदा हुआसीं साईं सिर्फ़ु 2 ॾींहंनि जी मोकल थी थिए, तॾहिं अख़बारूं 2 ॾींहं बंदि थी हुयूं। चैनल ते आयासीं त ख़बर पई हुजे बादशाह वारो उहा बि मोकल कोन्हे, उन ॾींहं ते बि ख़बरूं पहुचंदा यार अख़बार वारो दौर सुठो। अच्छा इरफान, तव्हांजी का यादगार ईद जेकी ड्यूटी जे दौरान गुज़री हुजे? मूं कॾहिं बि ईद ते ड्यूटी न कई आहे। न मुंहिंजो घणो वक़्तु वरी चैनल्स ते रहियो आहे न, त मां ईद वारे ॾींहंनि में ड्यूटी न कंदो आहियां। हा, बाक़ी उहो तव्हांजो स्क्रीन टाइम त करंट अफेयर्स जे शोज़ में वञे थो, उहे उन्हनि ॾींहं हूंदा कोन। न्यूज़ कास्टिंग जो तजुर्बो तव्हांखे रहियो कोन्हे, उहा नसीब साहब सां थी आहे। बाक़ी हो यादगार। अच्छा नसीब साहब, हिते ॿियनि सवालनि ते वञण खां पहिरियां त का अहिड़ी ईद या अहिड़ी ख़बर जेकी तव्हां पढ़ी हुजे ऐं तव्हांजी ईद ख़राब थी हुजे? ईद त न, बाक़ी हूअं जेके आहिनि खोड़ अहिड़ियूं ख़बरूं थियूं आहिनि। माना ईद वारे ॾींहुं त कंहिं ज़माने में ब्लास्ट थींदा हुआ त उहो अलॻि थी सघे थो। बाक़ी जेको अॼु ॾींहं ते मां ॿुधाईंदो आहियां त ख़ासि तौर ते आर्मी पब्लिक स्कूल वारो जेको वाक़ियो थियो हो, माना एज़ न्यूज़ कास्टर खोड़ ख़बरूं पढ़ियूंसीं, पर माना उहो अहिड़ो वाक़ियो हो। घटि में घटि जो सुबुह जो टाइम हो तक़रीबन 10:30 अलाए 11 पिया थिया। नाजिया मीर ऐं असां बुलेटिन में वेठासीं। पहिरीं इहा ख़बर आई त आर्मी पब्लिक स्कूल ते हमिलो थियो आहे। ज़ाहिर आहे हिकिड़ी वॾी ख़बर हुई। थोरी देरि खां पोइ इहा ख़बर आई त बाबा 8 ॿारड़ा जेके आहिनि से शहीद थी विया आहिनि। त माना इते मुंहिंजी दिलि जी धड़कण ॼण त तेज़ थियणु शुरू थी। 8 खां उहो तादादु 25 ताईं पहुतो। 25 खां पोइ परवेज़ खटक CM हो, जॾहिं उहो ॿाहिरि आयो उन ॿुधायो त 80 ॿार। जॾहिं भाउ वेठा आयो उन चयो 80 ॿार न, त मूं जीअं चवंदा आहिनि उर्दू में धाणे मार के रोना एज़ ए न्यूज़ कास्टर। त मूं नाजिया खे इशारो कयो, होॾां PCR वारा शीशो लॻल हूंदो ॾिठो, मूं चयो मुंहिंजी माइक बंदि कयो, मूंखां हाणे कोन थी सघंदो। एरिक जॉनसन असांजो कैमरामैन हूंदो, मूं यकदमि हुनखे इशारो कयो, वीचारो पाणी जी बोतल खणी आयो। नाजिया ॾाढी दिलेर आहे, उन उहो सॼो बुलेटिन कंटिन्यू कयो। मां लही हलियो वियुसि, मूं चयो मूंखां कोन थींदो। उहो मे बि हुनजे रिकॉर्ड में हुजे या छा, त कॾहिं कॾहिं तव्हांजी ज़िंदगी में अहिड़ा वाक़िया थी था वञनि यार। 80 ॿार ऐं पोइ त ख़बर पई त 200 खां वधीक वञी तादादु थियो। त अहिड़ा ज़िंदगी में खोड़ वाक़िया थिया आहिनि। ऐं हिकिड़ी रिसर्च बि अथव दुनिया लेवल ते, त जर्नलिस्ट जेके आहिनि उन्हनि जी एवरेज जेका एज आहे उहा ॿियनि जी भेट में घटि थी थिए। अच्छा, छो जो उन्हनि वटि फौरी तौर ते उहा ख़बर अचे थी जेके हसास दिलि माण्हू थिए थो, किथे ब्लास्ट थियो। अच्छा हाणे अलहमदिल्ला वरी काफ़ी शयूं बहितर थियूं अथव। पेमरा जा कुझु कानून, ॿियो टियों तव्हां रत नथा ॾेखारे सघो, बॉडी पार्ट्स नथा ॾेखारे सघो। अॻे ख़बर अथव असां इहे जुमिला पढ़िया आहिनि, लिखियलु हूंदो त माण्हुनि जे जिस्म जा जेके टुकड़ा टुकड़ा थी विया, परे परे ते उॾामी या फलाणे भरपासे जे घर मां कंहिंजी मुंडी मिली, कंहिंजी ॼंग मिली, ॾेखारबियूं बि हुयूं। तव्हां सोचो त हू त लिखी छॾींदा हुआ, पर जॾहिं तव्हां उहा शइ पढ़ो था न, ऐं पढ़ण जी बि असांखे ट्रेनिंग इहा हूंदी त तव्हां अहिड़े अंदाज़ में न पढ़ो, जानजन न उनखे फील करे करे पढ़ो। उहा जॾहिं तव्हां पढ़ो था त पोइ ज़ाहिर आहे ॾाढी हिकिड़ी माना कर्ब मां माण्हू ॼण त गुज़रंदो हो। ऐं अञा ताईं ज़ाहिर जेके दोस्त आहिनि गुज़रनि था पिया। आए ॾींहुं जेके पाण सिंध जूं हालतूं ॾिसूं पिया, कारनि जा वाक़िया, अॼु बि माना जेके ईद संदो ॾींहुं आहे पर क़बाइली झेड़ा बि थियनि था उन्हनि ॾींहंनि ते। ईद निमाज़ पढ़ी कोई मोटंदो आहे पियो त उन ते हमिलो थींदो। त ओवरऑल पाण ॾिसूं त हिकिड़ी शाम ग़रीबा जो मंज़र पेश कंदियूं आहिनि असांजो अख़बारूं बि। हालांकि दुनिया या TV चैनल, दुनिया में इहो हूंदो आहे त TV चैनल जो या अख़बार जो मक़सदु छा आहे? 3 शयूं हूंदा आहिनि, माण्हुनि खे इन्फॉर्म करणु, माण्हुनि खे एजुकेट करणु ऐं माण्हुनि खे एंटरटेन करणु। 3 टॉपिक तव्हां पंहिंजे अख़बारनि मां कढी ॾिसो त एंटरटेन करण वारो केतिरो आहे। या चैनलनि में शोबिज़ जूं या एंटरटेनमेंट जूं या स्पोर्ट्स जूं ख़बरूं हलनि थियूं, रुॻो मार धाड़, रुॻो TV चैनल इन जे लाइ त कोन हूंदा आहिनि। दुनिया में इनोवेशन केतिरियूं थियनि पियूं, तिब जी फील्ड में, टेक्नोलॉजी जी फील्ड में। दुनिया जूं तव्हां वॾियूं वॾियूं अख़बारूं, तव्हां एयरलाइन में जॾहिं वञो था या ॿाहिरि वञो था, ॾिसंदो हुननि जा मैगज़ीन, हुननि जूं अख़बारूं, त तव्हांखे मुख़्तलिफ़ शयूं मिलंदियूं। मोस्टली इहे मिलंदियूं त बाबा फलाणे मुल्क हीउ तजुर्बो कयो, तिब जी दुनिया में का नई गाॾी पई अचे, का नओं मोबाइल पियो अचे, सैटेलाइट में हिते हीअं पियो थियो, एजुकेशन में हीअं पियो थियो।
इहो इन्हनि ख़बरुनि खे सिंधी मीडिया में या इवन पाकिस्तानी मीडिया में केतिरो स्पेस मिले थो, त पोइ माण्हू मेंटली तौर ते डिस्टर्ब थियनि या न थियनि। हिकिड़ो वॾो कारण इहो बि अथव टीवी चैनल या अख़बारुनि खां जेके माण्हू परे थिया आहिनि न, अॻे त अञा ज़ोहेब साहिब यादि आहे डस डस वारा जेके बम्पर रेड कलर जा हली ईंदा, फ़िलहालु उहे हलंदा, स्क्रिप्ट न ईंदो कुझु सेकंडनि जे लाइ, त माण्हुनि जी दिलि जी धड़कन ऑलरेडी तेज़ थी, त वरी अलाए छा पोइ ख़बर पवंदी तो एयरपोर्ट के करीब झाड़ियों में आग लग गई, अड़े हुनजे लाइ या खिलाण बिल्डिंग में लिफ्ट फंस गई, उसमें 3 बंदे हैं। ही जेको पाण वटि शयूं जेके थोरो पाण जेको सोसाइटी जे अंदरि जेका इहा बेरहमी या जेको पथर दिलि थियणु माण्हू जो अहसासु जेके आहिनि थोरा उहो उन में असां मीडिया जो वॾो हथु आहे। असां शयुनि खे एतिरो हलायो आहे जो माण्हुनि खे लॻो थो ॼण बम धमाको थियो आहे, माण्हू नॉर्मल वठंदा आहिनि, एक्सीडेंट थियो आहे, हेतिरा मरी विया, माण्हू नॉर्मल वठंदा आहिनि, असीं पाण बि नॉर्मल वठंदा आहियूं। त मुंहिंजे ख़्याल में उन में असां वटि उन टाइम ते छाकाणि त एॾा को शयूं हुयूं कोन, हर कंहिंजी मर्ज़ी हुई, त उनजो इम्प्रेशन वॾो ग़लति पियो आहे। त सोसाइटी जे अंदरि जेकॾहिं केरु माण्हू ॿुधायूं था त किथे क़त्ल थी विया, हीअं थी विया, हूअं थी विया, त ॼण माण्हू को एॾो अफ़सोस कोन था कनि। असीं पाण ऐं उनजी वजह बि हिकिड़ी ॿी शइ त असां वटि अख़बार पढ़ो, बुलेटिन ॾिसो, त हादसनि ऐं मौत झेड़ा झटा खां अलावा बाक़ी ॿियो आहे छा? तव्हां रुॻो माण्हू खे ॾुखनि जा डोज़ ॾींदो कंहिं क़ौम खे, त उहा मायूसी में हूंदी ऐं ॿियो ख़ुदि उनजो पथर दिलि थी वेंदी, उनखे परवाह ई न आहे घणा मरी विया छा। असां वटि कॾहिं बि पॉज़िटिव या गुड न्यूज़ जेका चइजे उहा असां ॿुधाईंदा ई न आहियूं। असां जेकॾहिं असां ठाहींदा हुआसीं त असांखे असांजे मथां जेके माण्हू चवंदा हाणे इहा ख़बर आहे, अड़े बाबा मां मूं हमेशह कोशिशि कई, थोरो जो उन में एतिरो कोन थियो कामयाबु, मां हमेशह कोशिशि कंदो हुउसि त भई असां फुटबॉल जो ख़बरूं हलायूं था, असां साईं हॉकी जा मैच थी विया, क्रिकेट, T20 टेस्ट फिलाणो, हे अलाए कहिड़े कहिड़े जा हलाईंदासीं। हमेशह मां चवंदो हुउसि यार पंहिंजे शहरनि में मलाखड़ा थियनि था, इहे ख़बरूं पाण हलायूं, उहे न पर पंहिंजे इलाइक़नि में बि त क्रिकेट टूर्नामेंट थियनि था, उहे हलायूं। कोशिशि असां उनखे कॾहिं प्रमोट न कयो। ऐं उनजे नतीजे में असां जेको वेही चवंदा आहियूं यार फिलाणो असांजो रांदीगर त खजनि ई कोन था, तव्हां पंहिंजे रांदीगरनि जो लेवल त ॾिसो, असां प्रोमोट ई नथा कयूं। तव्हां प्रोमोट कयो त पोइ ॿार जेको जेकॾहिं अॼु हू टीवी ते हुनजी ख़बर अचे, हू हुन सीरीज़ खटी आहे, मैन ऑफ द मैच आहे, हुन कप, हू हुन में जज़्बो पैदा थींदो त उहो अञा अॻिते वधे। असां वटि दुनिया जहान जा स्पोर्ट्स ॾेखारिबा, त ख़ुदि असीं पाण उनजूं खोड़ सारियूं मजबूरियूं आहिनि। जेकॾहिं पाण हुते वेही ॻाल्हाईंदासीं त ईद पंहिंजी सॼी इन ते हली वेंदी। पर बहरहाल मुंहिंजे ख़्याल में इहो जेको ज़वाल पज़ीरी जेका आई आहे न, उन में ख़ुदि 90% मीडिया पाण ऐं मीडिया जा जेके पाण सही। अच्छा ज़ोहेब साहब, हाणे रिसेंटली तव्हांजा ॾाढा ज़बरदस्त क़िस्म जा पॉडकास्ट बि आया ऐं तव्हां मुख़्तलिफ़ इंटरव्यूज़ कया आहिनि, ऐं उहे सॼी सिंध में उन्हनि में बहस बि थिए पियो। को अहिड़ी शख़्सियत, अहिड़ो सियासतदान, का अहिड़ी ॿी शख़्सियत जंहिंजो तव्हांखे ख़्वाहिश रही हुजे जेकॾहिं हिन जो मां इंटरव्यू कयां, हा जेकी पास डेथ थी वई, या वरी या फलाणी शख़्सियत जो मां इंटरव्यू कयां, इहे हाणे कयां वारो त ख़ैर मूंखे कॾहिं इन क़िस्म जी का उहा रही कोन्हे त हिन जो थियणु खपे। मां वरी चाहींदो आहियां त वक़्तु ऐं हालतुनि मूजिबि कंहिंजो हुजणु खपे इंटरव्यू, सही ठीकु आहे। पर कुझु असां वटि अहिड़ा फिगर्स आहिनि पाकिस्तान जे अंदरि जेके हिननि हालतुनि जा या वक़्त जा मुहताज आहिनि, उनजा जॾहिं बि तव्हां इंटरव्यू कयो उनखे उनजे जा माण्हू ॾिसनि था उनखे। ख़्वाहिश ज़रूरु रही उहो बेनज़ीर साहिबा जे इंटरव्यू जी, उन वक़्त में थोरे जो मां अञा नओं सहाफ़त में थोरे जो मां उन वक़्त में जियो न्यूज़ जहिड़े इदारे में कमु करे रहियो हुउसि, ऐं उन वक़्त में एॾे वॾे इदारे में शायदि के 2-4 बि सिंधी न हुजनि, त पर उन वक़्त में छाकाणि त स्क्रीन ते न हुयुसि, अख़बारनि लाइ ज़रूरु मूं कया पर शयूं न। पर मुंहिंजे लाइ इहा हिकिड़ी वॾी शइ त जॾहिं मां टीवी जो माइक हथ में खयों त मां पहिरियों इंटरव्यू ई CM अरबाब रहीम जो कयो। जॾहिं पहिरियों मुंहिंजो कॉन्टेंट जेकॾहिं टीवी ते मूं रिकॉर्ड कयो आहे त उहो CM जो इंटरव्यू कयो आहे। त माना इहे शयूं, हा तव्हां जेकॾहिं पुछंदो त तव्हांखे हिन वक़्त जेके इंटरव्यू कया आहिनि यादगार या वधीक मज़ो कंहिंसां आयो, त उहो जेको मूंखे उहो अख़्तर मेंगल जो इंटरव्यू करण में ॾाढो मज़ो आयो, जेको मूं इस्लामाबाद में हुन सां कयो, ॾाढो मूंखे मज़ो आयो हुन सां, ऐं उन बि खुलियल नमूने सां ॻाल्हायो ऐं मुंहिंजा सुवाल बि हुन सां हुया, त उहो ॾाढो मूंखे माना। बाक़ी त सभई माण्हू ज़ाहिर हर कंहिंजी पंहिंजी पार्टी या जहिड़े पॉलिसी जी आहे। हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में को अहिड़ो को कोन्हे जंहिंजे लाइ मुंहिंजी ख़्वाहिश हुजे, मतिलबु त ख़्वाहिशूं पोइ ईअं हूंदी आहे त माना पोइ मां हालतुनि जो वक़्तु जो माना इंतज़ारु न कयां। मुंहिंजी आदत रही आहे त हालतुनि वक़्तु छा ऐं ख़ुदि तव्हांजी पब्लिक जेका आहे उहा छा थी चाहे, कंहिंखे ॾिसणु चाहे, त उनखे आउं एफर्ट्स लॻाईंदुसि उनखे वठां। हाणे तव्हां ॾिसो हिन वक़्तु ताईं तव्हां मूंखां इहो पुछो आहे भाई फलाणे माण्हुनि जा पॉडकास्ट छो कया आहिनि, भाई इहे वजह कहिड़ी, छाकाणि त इन्हनि खे ॿियो केरु स्पेस न पियो ॾिए। मुंहिंजे पॉडकास्ट जे ज़रिए इहा ॻाल्हि ज़रूरु साबित थी आहे त उन्हनि खे माण्हू ॾिसण वारा आहिनि, माण्हू उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधणु चाहिनि था,
जेके बि तव्हां नाला खणो, कादिर मक्सी हुजे, अयाज़ पली जो हुजे, ज़ैन शाह हुजे, हिननि जा करे आयो आहियां न मां। इहा पोज़ीशन ते हिननि खे एतिरो टाइम कोन था ॾियनि चैनल्स, पर माण्हुनि हुनखे, असां वटि लखे माण्हुनि ॾिठो आहे हुनखे। बिल्कुलु ईअं। त हाणे इहो जेको आहे हालतूं ऐं वक़्तु इहो चवनि पियूं त बाबा इन्हनि खे टाइम ॾियो यार, इन्हनि जो बि त राइट थिए थो। अच्छा, को ज़मानो हुयो इन्हनि खां सवाइ असांजा बुलेटिन न हूंदा। सही। इहे हर जॻह ते कंहिं न कंहिं जॻह ते, यानी कि पैनलिस्ट जॾहिं वेंदा न त घटि में घटि हिकिड़ो नेशनलिस्ट उन में पैनलिस्ट हूंदो। ईअं हो, तव्हां उन्हनि खे टॉक शोज़ में तव्हां उन्हनि खे ख़तमु कयो, जेके बि माना आहिनि अपोज़िशन जूं पार्टियूं, ऐं अॻिते तव्हां उन्हनि खे बुलेटिन में बि उन्हनि खे ख़तमु करे छॾियो। उनजे करे असां उहो शयूं कयूंसीं ऐं माण्हुनि खे ॾिठो आहे, माण्हुनि खे पसंदि कयो। बिल्कुलु ईअं। अच्छा नसीर साहिबु, तव्हांजे को ज़िंदगी में यादगार इंटरव्यू कहिड़ो रहियो, ऐं या तव्हांजे दिलि में बि हुजे त जेकॾहिं मां इन शख़्स जो इंटरव्यू कयां? अच्छा, सच पुछो न, मुंहिंजी वरी थोरी अहिड़ी आहे त सियासतदाननि खां हटी करे मुंहिंजी ख़्वाहिश रही आहे। मुंहिंजी माना इहा ख़्वाहिश आहे त मैडम आबिदा परवीन जो मां इंटरव्यू कयां, जेकॾहिं मूंखे टाइम मिले त। मां हुनखां घणियूं शयूं जेके ॼाणणु चाहींदुसि, छो जो हुनखे मूं हिकिड़े दफ़ा ॿुधो सूफ़ीज़म ते हुन एॾो सुठो ॻाल्हायो। असां जस्ट एज़ ए उनखे सिंगर तौरु ॾिठो आहे न, एॾो वॾो नालो आहे, पर उनखे सूफ़ीज़म ते, दुनिया जे मुख़्तलिफ़ मज़हबनि ते उनजी जेका आहे, ऐं जेॾी उन पोलाइटनेस आहे, शफ़ीक़ क़िस्म जी हिकिड़ी हू आहे, त मूंखे उन सां माना हिकिड़ी ख़्वाहिश खणी चइजे। इंडिया में हिकिड़ो वॾो नालो उहो रहियो कोन, गुरु रजनेश असांजो गुरु, उहो न त इहा पंहिंजी अरुंधति राय अञा वेठी आहे, त कॾहिं माना चवंदो आहियां त कॾहिं को मौक़ो मिलियो त मां हुन सां कंदुसि। इहा ॿी जेका ओरियाना फ़िलांची हुई, जंहिं इंटरव्यू विथ हिस्ट्री किताबु लिखियो, छा त माना कमाल जी जर्नलिस्ट हुई, जेके तव्हांजा आइडियल जेके खणी चओ, सो उहे हाणे कुझु दुनिया में न आहिनि, जेके आहिनि त उन्हनि में अञा वेठी आहे, पंहिंजो अरुंधति वेठी आहे। कॾहिं जॾहिं मौक़ो मिले या मैडम आबिदा परवीन सां जेकॾहिं मिले। बाक़ी इहे प्रोग्राम जेके पाण थियनि था, इंटरव्यू अब्दुल सत्तार ईदी साहिब जो मूं कयो, मूंखे ॾाढो, मुंहिंजे लाइ हिकिड़ो एज़ाज़ु आहे त उन सां गॾु फ़ोटो कढण या ऐं ॾाढियूं ज़बरदस्त क़िस्म जूं हुन ॻाल्हियूं कयूं, मेमरीज़ आहिनि उहे। हा, या जेके मूं जेके प्रोग्राम कया आहिनि त मुख़्तलिफ़, हाणे हफ़्ते में 5 प्रोग्राम था थियनि, तव्हां ॿुधायो त रोज़ 2 माण्हू तव्हां सां गॾु हूंदा आहिनि, पर तमामु घटि अहिड़ा सभु असां लाइ क़ाबिल एतिराम आहिनि, पर जंहिंसां तव्हांखे मज़ो ईंदो आहे। हामिद मीर सां मूं जेको प्रोग्राम कया हूंदा, जॾहिं बि कया हूंदा, त मूंखे ॾाढो सुठो लॻो हूंदो। या छा, या जेका सहाफ़त में अॼुकल्ह जेके कुझु माना जिन खे असां फॉलो कयूं था या आइडियल आहिनि, उन्हनि में हामिद मीर साहब बि आहे। इरफान साहिबु, तव्हां जेका ख़्वाहिश त के माण्हू जो इंटरव्यू कयो, लेकिन माना उन में सेंसरशिप न हुजे, खुली हुजे, छो जो तव्हांखे माना इंटरव्यू कराइण जे लाइ त इहो माना करण जी सियासतदाननि जो त माना मूंखे को शौक़ु कोन्हे त मां कंहिं भई फलाणे सां कयां या हीअं कयां। हा, अमर जलील साहिब जे लाइ ज़रूरु, मतिलबु मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां, बल्कि नसीर साहिब खे बि चवंदो आहियां त यार मूंखे हिन सां मिलणो आहे, मुलाक़ात करणी आहे। सो जेकॾहिं मौक़ो मिले त मां अमर जलील साहिब जो ज़रूरु इंटरव्यू करणु चाहींदुसि। बाक़ी सियासतदाननि जे हवाले सां मूंखे का न आहे ख़्वाहिश त को मां फलाणे जो कयां, टीरे जो कयां, मटीरे जो। वक़्तु इलाही ढिघो थी वियो आहे, कचहरी में पाण खे ख़बर कोन पई आहे। आख़िर में ज़ोइब साहिबु, तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे उहो पैगाम ॾियणु चाहियो? पैगाम मां हमेशह ॾींदो आहियां, तव्हांखे ख़बर आहे साॻी हुई, ऐं उहो मां उनखे इन करे रिपीट कंदो आहियां, छो त मां सिंधी माण्हुनि खे पाण में हिकु मुतहद ॾिसणु चाहियां थो, ख़ुशहाल ॾिसणु चाहियां थो। त उन में मां सदा इहो चवंदो आहियां त नफ़रतूं ख़तमु कयो, पाण में मोहबतूं विरायो, पाण में हिकु थियो, ऐं नंढे नंढियुनि इख़्तिलाफ़नि खे छॾे ॾियो, उन्हनि शयुनि खां अॻिते निकिरो। ऐं हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो त सिंध क़बीलाई झेड़नि में ॿियनि अलाए कहिड़ियुनि कारोकारी ऐं कहिड़ी शयुनि में हिक ॿिए खे मारे तबाह करे रही आहे। मां सम्झां थो त इन खां अॻिते निकिरण जी ज़रूरत आहे, ऐं दुनिया जे ॿियनि तरक़ी याफ़्ता क़ौमुनि सां गॾु जेकॾहिं बीहणो आहे त पंहिंजनि में पंहिंजी जेको पंहिंजे विच में भाईचारो आहे उनखे वधायो ऐं इहे नफ़रतूं ख़तमु कयो। नसीर साहिबु, तव्हां असांजे अच्छा, हाणे ईद जे मौक़े ते मुंहिंजो जेको पैगाम इहो हूंदो माना त उहो ॾींहुं पलीअ साहिब हिकिड़ो जुमो न, त तव्हां किताबनि खे इजाज़त ॾियो त हू तव्हांखे सेखारे। त मां चवंदुसि त किताबनि जे तरफ़ अचो, एजुकेशन जे तरफ़ अचो, ऐं पंहिंजी पढ़ाई जे मयार खे हिकिड़ो त सुठो ठाहियो। या जेका सोशल मीडिया आहे उनजो हिकिड़ो मुस्बत इस्तेमालु कयो। जेसि ताईं माण्हू दिमाग़ी तौर ते तब्दील नथो थिए, उहो कॾहिं बि समाज खे, पंहिंजी फैमिली खे तब्दील नथो करे सघे। ऐं उहो तॾहिं मुमकिन थी सघे थो तव्हां जेकॾहिं हिकिड़ो त मुस्बत माण्हुनि जे विच में तव्हांजो वेहणु ऐं सुठी ॼाण हासिलु करण सां तव्हां पंहिंजे लाइ बि फ़ाइदेमंद थी सघो था, तव्हां दुनिया जे लाइ बि फ़ाइदेमंद थी सघो था। ऐं ॿियो जेको ही अॼु जे दौर में हिकिड़ो वॾे में वॾो वेपन ही आहे असांजे हथ में, इन खे प्रॉपर इस्तेमालु कजे। पटका लाहिण पंहिंजी जॻह ते, पर हिन खे जेकॾहिं दुनिया में ॾिसो त छा न पियो थिए, जेको जेनज़ी इनकलाब असीं चऊं था अचे पियो। इंडिया जो ताज़ो मिसाल आहे, थालापति विजय उते जेको 2 साल अॻु में पार्टी थो ठाहे, तव्हांजो तमिलनाडु जो CM थी थो वञे,
ऐं उन में बि हिन जो वॾो किरदारु आहे। अगरि ताज़ो काकरोच जनता पार्टी ठही आहे, माज़ी में जेकॾहिं पाण वञूं त जेका आम आदमी पार्टी ठही, त उते एॾो को परे त कोन्हे न, असांजे पाड़े में बांग्लादेश आहे जी, बांग्लादेश में, नेपाल में जेको कुझु थियो, त असांजे जेके नौजवान आहिनि न, जेके अॼु बि सॼी राति जेके जागनि था, सॼो ॾींहुं सुम्हनि था, ऐं जेकॾहिं ऐं ॿियो जेको उन्हनि में नशे जी लत जेका खणी थिए न, वेब था चवनि या छा जेको पीअनि था। मां एॾी नंढी नंढी उमिरि जा छोकिरा ॾिसां थो, छोकिरियूं ॾिसां थो, वरी हिननि होटलनि ते कॉफ़ी शॉप में वञी वेहनि था। इहो ॼण त पंहिंजे पाण खे तबाह था कनि। हिकिड़ो त इन शइ खां परे रहणो आहे, ॿियो त पंहिंजे पाण खे एजुकेट करिणो आहे सुठे अंदाज़ सां, त उहो ई अॻिते हली सुठी क़ौम जो बुनियादु बणिजी सघे थो फ़र्द, ऐं सुठी जेका दुनिया ॾिण आहे उन में पंहिंजो किरदारु अदा करे इरफान साहब तव्हां छा बसि ॿ शयूं आहिनि। सेकेंड कंदुसि नसीर साहिबु जेका ॻाल्हि कई, नंबर 1 मंशात खां परे थियनि, नशे खां परे थियनि, कंहिं बि सूरत नशे जे वेझो न वञनि, छो ॾाढी गंदी लत आहे ऐं हिन मां जान छॾाइणु ॾाढी ॾुखी आहे। नंबर 2 एजुकेट कनि पाण खे। हीअ अॼुकल्ह ॾिसूं था नौजवान छोकिरा छोकिरियूं सफ़ा उन नंढी उमिरि टिकटॉक ते जेका जहिड़े क़िस्म जा हू कॉन्टेंट पिया ठाहिनि, फेसबुक आहे या अदर जेके सोशल साइट्स आहिनि, जहिड़े तरीक़े सां पाण ॻाल्हियूं ॿुधूं पिया, या रिसेंटली जेके हिकु छोकिरी मां नालो हुनजो नथो खणां, जहिड़े तरीक़े सां हुन ॿोली इस्तेमालु कई पंहिंजी माउ जे ख़िलाफ़ु, ऐं उनखां पोइ वरी हिकिड़ी ॿी स्टेटमेंट थी, त इहा जेका डायरेक्शन आहे इहा ॾाढी ख़राबु आहे। ऐं ज़रूरत आहे त हाणे असांजा जेके नौजवान आहिनि उहा पंहिंजी डायरेक्शन सिधी कनि, पढ़ाई वारे पासे घणो ध्यानु ॾियनि। हीअ जेका टेक्नोलॉजी आहे इन जो हकारी इस्तेमालु कनि, जीअं नसीर साहब बि ॿुधायो, इन्हनि शयुनि खां परे रहनि। हीउ ॾाढो हिकिड़ो गंदो नशो आहे। भले उहा डिजिटल मीडिया टिकटॉक वग़ैरह वग़ैरह इन्हनि खे जेकर हू भले नेगेटिविटी ई इस्तेमालु कनि था, इहा बि हिकिड़े क़िस्म जो ॾाढो गंदो नशो आहे, ऐं इहे शयूं अॻिते हली नुक़सानु ॾींदियूं। हींअर सिंध धुॿण में फाथल आहे ऐं असांखे उनखे सिंध खे कढणो आहे इन धुॿण मां। इन जे लाइ ज़रूरी आहे त असांजो जेको नौजवान आहे उहो पंहिंजी डायरेक्शन दुरुस्त करे, हू पढ़ाई वारे पासे वञे, हू महिनत करे ऐं पंहिंजी महिनत वसीले कंहिं उहिदे ते अचे, इन सिस्टम जो हिसो थिए ऐं पंहिंजो कंट्रीब्यूट करे सिंध खे संवारण जे लाइ, ऐं उनखां पोइ जेके नौजवान ईंदा उन्हनि जो जेको दग आहे, रंडकूं आहिनि, उहे ख़तमु करे। ज़ैब साहब अवांजी वॾी महिरबानी, नसीर साहब अवांजी महिरबानी, इरफान साहब अवांजी वॾी महिरबानी। नाज़रीन मौजूद महिमान जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। आख़िर में हिकिड़ो जुमिलो मां बि इहो चवंदुसि, जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी सुकून सां, प्यार सां, मोहबत सां, अमन सां गुज़ारणु चाहियो था, त तव्हांजी ज़िंदगी में जेके इर्द गिर्द नेगेटिव माण्हू आहिनि, या उन्हनि खे पाण परे करे छॾियो या तव्हां उन्हनि खां परे थी वञो। ॾींदा इजाज़त, अल्लाह ने।